बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां सलाउद्दीन अवानिसी ऑफ सिंधी थाट्स। क्लास नंबर 47 आहे। बेसिक इंग्लिश ग्रामर जो कोर्स जारी आहे। अॼु असां मोडाल वर्ब्स मंझां पढ़ंदासीं आर्ट, जेके असां आर्ट टू करे इस्तेमालु कंदा आहियूं। हाणे आर्ट टू ऐं शुड ॿई भाउ भेण आहिनि। मां त ईअं चवंदुमि, हाणे खे थोरो सम्झण जी कोशिशि कयूं था। जीअं मां हिकिड़ो जुमिलो लिखियो आहे त वी शुड फाइट अगेंस्ट इलिटरेसी। हाणे हिनखे आर्ट टू जी माना है ज़रूर घुर्जे या खपे या ज़रूर खपे। असां शुड में ॾिठोसीं त उहा नॉर्मल आहे, माना हिकिड़ो सिंपल आहे, नॉर्मल आहे, ठीकु आहे, यू शुड। हाणे हिते छा कयोसीं, असांखे जहालत जे ख़िलाफ़ विढ़णु घुर्जे, बसि ठीकु आहे, असांखे विढ़णु घुर्जे। जॾहिं असां थोरो ज़ोर ॾियणु चाहियूं था ॻाल्हि खे, हाणे ॾिसो ॻाल्हि साॻी आहे घुर्जे या खपे वारी, पर हिते लफ़्ज़ छा इस्तेमालु कयो, ज़रूर घुर्जे, ठीक है ना। तो हाणे था चऊं वी आर्ट टू, यानी आर्ट पाण था छा खणंदो, टू खणंदो। अच्छा, उन खां पोइ फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब है साॻो ई, त वी आर्ट फाइट अगेंस्ट इलिटरेसी। चए तो लेस एम्फेटिक, यानी पहिरियों नॉर्मल हुयो, हाणे थोरो उन इंसिस्ट वधीक कयो आहे, थोरो ज़ोर लॻायो आहे हिन ॻाल्हि ते, चवे थो त ज़रूर विढ़णु घुर्जे। उन खां पोइ जेको असां हाणे ईंदड़ वीडियो में पढ़ंदासीं मस्ट, हिननि टिनी जो कॉम्बिनेशन आहे। त हिन में तो चए वी मस्ट फाइट अगेंस्ट इलिटरेसी, असांखे ज़रूर, ठीकु आहे न, माना हुन ॻाल्हि जेको ज़रूर आहे उनखे आर्ट टू खां वधीक ज़ोर थो ॾे ॻाल्हि खे। हिन जे लाइ थो चए मोर एम्फेटिक। मतिलबु छा थियो त तव्हां हाणे अंदाज़ो लॻाईंदव हिननि शुड जी माना बि घुर्जे आहे, आर्ट टू माना या आर्ट माना बि घुर्जे आहे, मस्ट माना बि घुर्जे आहे। हाणे हिननि जी कैटेगरीज़ तव्हां हिते विराईंदव त कीअं आहे, त शुड सफ़ा नॉर्मल आहे, जेको आर्ट टू आहे उहो लेस एम्फेटिक आहे, माना हो त एम्फेटिक आहे ई न। एम्फेटिक जो मतिलबु छा हूंदा, ताक़ीदी, कंहिं शइ ते ज़ोर ॾींदा आहियूं, असां शिदत ॾींदा आहियूं। हे जेको मस्ट आहे उहो वरी आर्ट टू खां बि वधीक आहे, जेको असां ईंदड़ वीडियो में हुन जा नंढा नंढा स्ट्रक्चर पढ़ंदासीं। मुंहिंजे ख़्याल में हिन ॻाल्हि खे सम्झण लाइ एतिरो ई काफ़ी आहे, यानी का हिन में ॿी वॾी फिलॉसॉफी कोन्हे, सिंपल ॻाल्हि आहे ॻाल्हि घुर्जे जी, पर असां आर्ट टू में थोरो वधीक ज़ोर था ॾियूं, मस्ट में अञा वधीक ज़ोर था ॾियूं। मिसाल हिकिड़ो, हाणे मां थो चाहियां तव्हांखे चवां यू शुड जॉइन अस, ठीकु आहे, तव्हांखे असांखे जॉइन करणु घुर्जे। हाणे त यू आर्ट टू जॉइन अस, माना तव्हांखे हाणे शुड खां वधीक ज़ोर थो ॾियां, पर मां तव्हांखे चवां थो यू मस्ट जॉइन अस। त हाणे तव्हां अंदाज़ो लॻाए वेंदो त ॻाल्हि केॾी ज़रूरी आहे जो अॻिलो मस्ट थो इस्तेमालु करे। अगरि मां आर्ट टू इस्तेमालु कयां चवंदा ठीकु आहे, थोरी ॻाल्हि कान का सीरियस आहे, पर शुड थो चवां त हाणे बि हिकिड़ो पंहिंजी ॻाल्हि चवे थो, हाणे कयूं न कयूं असांजी मर्ज़ी आहे। सो सिंपल कहाणी शुड, आर्ट टू ऐं मस्ट जी इहा आहे। बाक़ी ज़ाहिरी ॻाल्हि आहे मस्ट त असां अलॻि बि पढ़ंदासीं। जीअं त हीअ वीडियो या ही क्लास असां आर्ट टू ते करणु वञूं पिया त उन जा मां जुमिला तव्हांजे साम्हूं लिखिया आहिनि। हाणे हिन में घुर्जे त इस्तेमालु कंदासीं, बसि सिर्फ़ु हिकिड़े लफ़्ज़ जो इज़ाफ़ो कंदासीं, कहिड़े जो, ज़रूर। मिसाल कीअं, वी आर्ट टू, हिन जो कॉन्जुगेशन बि इहो ई अथव त सभिनी सां आर्ट लॻंदो आहे, आई, वी, यू, दे, ही, शी, इट, जेके बि आहिनि सभिनि सां आर्ट टू लॻंदो आहे, ठीकु आहे। त सब्जेक्ट खणंदो, पोइ आर्ट टू, उन खां पोइ फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब वी आर्ट टू लव अवर नेबर्स, असांखे पंहिंजे पाड़ेसरियुनि सां प्यार सां पेश अचणु घुर्जे या प्यार करणु घुर्जे उन्हनि सां। त हाणे हिते लफ़्ज़ इस्तेमालु कंदासीं, ज़रूरु प्यार करणु घुर्जे। ॿियो आहे वी आर्ट टू रेस्पेक्ट अवर सीनियर्स, असांखे ज़रूरु पंहिंजे वॾड़नि जी, पंहिंजा जेके सीनियर आहिनि, बुज़ुर्ग आहिनि, उन्हनि जो एतिराम करणु घुर्जे असांखे। हाणे हिते लफ़्ज़ छा थियो, घुर्जे त अची वियो, पर ज़रूरु हुन सां गॾु शामिलु थिए थो। छाजे करे, त शुड खां थोरो हिन में पावर वधीक आहे, ठीकु आहे। जीअं सिंधीअ में चवंदा शुड गारे जो ठहियलु आहे, त वरी असांजो जेको आहे जेको आर्ट टू आहे इहो वरी थोरो माना छा चऊं त सीमेंट आहे, ठीकु आहे, त वधीक हुन ॻाल्हि खे मज़बूत थो करे। टियों आहे वी आर्ट टू टेक एक्सरसाइज डेली, यानी जेको बि असांखे रिकमेंड करे थो या असां पाण हिन ॻाल्हि ते सोचूं था, असांखे ज़रूरु रोज़ानो वर्जिश करणु घुर्जे। अच्छा, चौथो नंबर आहे आई आर्ट टू राइट नोट्स टुडे, मूंखे अॼु ज़रूरु लिखणु घुर्जे, मतिलबु मां इलाही ॾींहंनि खां न आहिनि कया नोट्स, अॼु मूंखे ज़रूरु लिखणु घुर्जे। पंजो नंबर आहे यू आर्ट टू सेव समथिंग, ठीकु आहे, तोखे ज़रूरु कुझु न कुझु बचाइणु घुर्जे, ठीकु आहे न, पंहिंजो महफ़ूज़ करणु घुर्जे। सिंपल आर्ट टू, यानी जेको असां ज़रूरु इस्तेमालु कयोसीं, ऐं जुमिला तव्हांखे मां अंग्रेज़ी पढ़िया आहिनि, सिंधी बि तव्हांखे ॿुधायव ज़रूरु, जिन जिन लफ़्ज़नि जी ॾुखियाई लॻे त उहे तव्हां नोट बि कंदव। हाणे आहे आर्ट टू बी, अचो त हुनजे इस्तेमाल खे ॾिसूं।
हाणे जेको नेक्स्ट वन आहे उहा आर्ट टू बी। हाणे आर्ट टू बी सां टू बी इस्तेमाल थिए थो त तव्हां असां सभिनी खे ख़बर आहे त जॾहिं बि टू बी ईंदो आहे असां उते थियण खे कंसीडर कंदा आहियूं, यानी रेस्ट पोज़ीशन खे यानी स्टेट खे कंसीडर कंदा आहियूं। तव्हां असां गुज़िरियल में बि पढ़ियोसीं, हिते हाणे फ़र्क़ु सिर्फ़ु इहो आहे त हिते आर्ट टू सां थो इस्तेमालु थिए। ठीकु आहे, बाक़ी ॻाल्हि साॻी आहे, ज़रूरु घुरिजे, मिसाल ज़रूरु थियणु घुरिजे। हिते छा थींदो, आर्ट टू बी यानी हाणे ॻाल्हि हिते थियण जी थींदी। मिसाल कीअं, वी आर टू बी काइंड, असांखे शफ़ीक़ थियणु घुरिजे। हाणे हिते सिर्फ़ु न, हाणे ज़रूरु थियणु घुरिजे, यानी ॻाल्हि साॻी आहे, सिर्फ़ु असां हिते हाणे थियण खे ज़रूरत आहे एड कयूं, बाक़ी घुरिजे त तव्हां शुड में बि पढ़ियोसीं। ॿिए नंबर ते आहे यू आर टू बी सिंसियर टू योर ड्यूटी, तोखे पंहिंजी ड्यूटीअ सां ज़रूरु पंहिंजे फ़र्ज़ सां सचो थियणु घुरिजे। टियों नंबर आहे यूअर किड आर टू बी रेगुलर, तव्हांजे ॿार खे ज़रूरु रेगुलर थियणु घुरिजे। चौथों नंबर आहे शी आर टू बी CSS ऑफिसर, हुनखे त ज़रूरु जेको आहे सो CSS ऑफिसर थियणु घुरिजे जेतिरी हुन महिनत कई आहे। दे आर टू बी पंक्चुअल, उन्हनि खे ज़रूरु वक़्त जो पाबंद थियणु घुरिजे। हाणे असां हिन में ॾिठोसीं नंढे शॉर्ट वीडियो में या हिकिड़े क्लास में अॼु जंहिंमें आर्ट जे इस्तेमाल खे, आर्ट असां सिंपल बि इस्तेमालु कयूं था डायरेक्ट, ऐं ॿियो असां टू बी असां हिन इस्तेमालु कयूं था। हाणे कुझु मॉडल सेंटेंसिस हिन जा कंदासीं ऐं उन खां पोइ तव्हांजे साम्हूं तव्हांजो होमवर्क हूंदो। हाणे असांजा हिन जा मिसाली जुमिला आहिनि, ही कोई एॾो वॾो कॉम्प्लेक्स या ॾुखियो त न हुयो, सिर्फ़ु हिननि मॉडल्स मां असां वधीक हिनखे थोरो ॾिसंदासीं। चए थो यू आर टू डू यूअर जॉब ऑनेस्टली, तोखे तुंहिंजी जेका नौकरी आहे उहा ईमानदारीअ सां ज़रूरु करणु घुरिजे। ठीकु आहे, या ईअं खणी चऊंसि त तव्हांखे जेका नौकरी आहे उहा ज़रूरु ईमानदारीअ सां करणु घुरिजे, ईअं हिन जी माना थी सघे थी। ॿियो आहे इट आर टू रेन टुडे, अॼु ज़रूरु बरसाति पवणु घुरिजे। टियों आहे ही आर टू बी हेयर सून, उहो हिते हुजणु घुरिजे, चवंदा आहिनि न त हिकु चवंदा आहिनि हिनखे हिते हुजणु घुरिजे हाणे जो हाणे। ठीकु आहे, त ही आर टू बी हेयर सून, उनखे हिते हुजणु घुरिजे जल्द। चौथों आहे वी आर टू गो नाउ, असांखे हाणे ज़रूरु वञणु घुरिजे, इट्स टू लेट, या इलाही मतिलबु लेट थी वई आहे। सो पंजो नंबर आहे शी आर टू बी क्लेवर, हुनखे ज़रूरु होशियारु हुजणु घुरिजे। सो इहो हुयो आर्ट टू जो इस्तेमालु ऐं आर्ट टू बी जो इस्तेमालु। तव्हांजे साम्हूं कुझु सिंपल नंढा मॉडल सेंटेंसिस आहिनि, वोकेबलरी आहे, हिन जी प्रैक्टिस कंदो, अल्लाह साईं तव्हांजो हामी नासिर। इंशाअल्लाह नई क्लास में नओं मॉडल मस्त पढ़ंदासीं। वस्सलाम अलैकुम वरहमतुल्लाह।